बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मौसम जी सूरत इबरत वेदर न्यूज़ में आवां जो मेज़बान ग़ुलाम हुसैन ख़ासि के लिए अव्हांखे ॿुधायूं त जीअं असां अव्हांखे आगाह कयो त सिंध में अॼु ॾखिण सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोहीड़ो वधीक रहियो, माक वधीक पई, जंहिंमें हैदराबाद ज़िलो, बदीन, टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अलायार ऐं ॾखिण सिंध जे अक्सरियती इलाइक़नि में कोहीड़ो जेको आहे उहो वधीक रहियो, माक जेका आहे उन में इज़ाफ़ो रहियो। जॾहिं त सिंध जे विचोली इलाइक़नि में बि राति जे वक़्तु माक जा मंज़र मौजूदु रहिया। मौसम जे मॉडल्स हिन वक़्तु जेको आहे सो जेका सूरत ॾेखारे रहिया आहिनि उन्हनि में इहो नज़र अचे पियो त पाड़ेसरी मुल्क ईरान खां ओलह जो जेको बरसाती सिस्टम आहे उहो अॼु शाम ताईं पाकिस्तान जे सूबे बलूचिस्तान में दाख़िलु थी वेंदो ऐं बलूचिस्तान में ककर जेके आहिनि सो राति देरि सां सफ़रु शुरू कंदा ऐं उहो सफ़रु ककरनि जो तेज़ीअ सां बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं वधंदो, जंहिं दौरान अॼु राति देरि ताईं ऐं छंछरु वारे ॾींहं खां बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ ऐं खियवण सां बरसाति जा वसकारा शुरू थींदा। बलूचिस्तान में कोइटिया डिवीज़न जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा शामिल आहिनि, उन्हनि में बरसाति पवंदी। खुज़दार जा इलाइक़ा आहिनि, कलात जा इलाइक़ा आहिनि, लसबेलो आहे, केच मकरान आहे, इन्हनि इलाइक़नि में वधीक बरसाति जा इम्कान आहिनि। जॾहिं त बलूचिस्तान जे दरगाह शाह नूरानीअ जे जबल वारे इलाइक़नि में किन हंधनि ते हल्की बूंदाबांदीअ जा इम्कान थी सघनि था। अहिड़ीअ तरह सिंध में जेको बरसाती सिस्टम जा इम्कान वधी रहिया आहिनि त हाणे हिकिड़े तरफ़ ईरान वारे पासे खां ओलह जो बरसाती सिस्टम जेको आहे उहो पाकिस्तान में दाख़िलु थिए पियो। ॿियो वरी जेको अरबी समुंड आहे उन में जेको दर्जे हरारत आहे गर्मीअ जो उहो थोरो वधीक इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिंजे करे पाड़ेसरी मुल्क भारत जो जेको सूबो राजस्थान आहे, राजस्थान में बि हिकु सर्कुलेशन मौजूदु आहे। राजस्थान में अॼु राति देरि ताईं गजगोड़ वारा ककर ठहंदा ऐं बरसाति जा वसकारा थींदा। सूबे राजस्थान में ऐं सूबे गुजरात जेके भारत जा सूबा आहिनि उन्हनि में जॾहिं बरसाति जो इहो सिलसिलो शिदत अख़्तियार कंदो त उन जे असरनि सां पाकिस्तान जे सूबे सिंध जे जेको आहे थरपारकर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां बरसाति जा वसकारा थींदा। ओभर सिंध ऐं ॾखिण सिंध जे अक्सरियती इलाइक़नि में छंछरु ऐं आचर जे ॾींहंनि ते वधीक बरसाति जा इम्कान जेके आहिनि सो नज़र अचनि पिया, जंहिं दौरान नंगर पारकर, इस्लाम कोट, मिठी, छाछरो, डीपले जे इलाइक़नि में गजगोड़ वारा ककर वधीक ठहंदा ऐं उते बरसाति जा वधीक इम्कान आहिनि। मीरपुर ख़ासि डिवीज़न जो जेको ज़िलो आहे, मीरपुर ख़ासि ज़िले जे मुख़्तलिफ़ हिसनि में बरसाति जा इम्कान नज़र अचनि पिया, जंहिंमें झुडो, टंडो जान मोहम्मद, डिगरी जा इलाइक़ा आहिनि, नऊंकोट शामिलु आहे। अहिड़ी तरह उमरकोट जा बि मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके आहिनि सो उते बरसाति जा वसकारा थींदा। बदीन जे कुझु हिसनि में बरसाति पवंदी, टंडो मोहम्मद ख़ान जे कुझु हिसनि में बरसाति पवंदी, हैदराबाद ज़िले जे बि कुझु हिसनि में बरसाति जा इम्कान आहिनि। जेकॾहिं ताक़तवर ककर थिया त उन्हनि इलाइक़नि में बरसाति थींदी। कराची डिवीज़न जे कुझु हिसनि में बरसाति जा इम्कान आहिनि। अहिड़ी तरह नवाबशाह डिवीज़न शेख बेनज़ीराबाद जे कुझु हिसनि में बरसाति जा इम्कान थी सघनि था। लाड़काणू डिवीज़न ऐं सखर डिवीज़न जे किन हंधनि ते ककर ठहंदा, उते हल्की बूंदाबांदी थी सघे थी, पर घटि इम्कान मौजूदु आहिनि। फ़िलहालु इबरत वेदर न्यूज़ में एतिरो आहे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क। ग़ुलाम हुसैन ख़ासि करके इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।